जय झूलेलाल दोस्तो। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जी फेवरेट भाॼी। हा, अॼु असां ठाहींदासीं कढ़ी। ॾाढी टेस्टी ठहंदी। वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसजो। पसंदि अचे त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। जय झूलेलाल दोस्तो। मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते तव्हांखे सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मिलंदा। चाहे उहो सिंधी खाधो हुजे, रीतियूं रस्मूं हुजनि, असांजो कल्चर हुजे, ट्रेडिशन हुजे, सिंधी कथाऊं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। त ज़रूरु ॾिसजो। पंहिंजे माइटनि और दोस्तनि सां इहो ज़रूरु शेयर कजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। कढ़ी आहे त कढ़ीअ में केतिरनि ई भाॼियुनि जो इस्तेमालु थींदो आहे। हिते मां खयूं आहिनि भिंडियूं। उन्हनि खे ॾिसो हिन तरह कटणी स्लिट आयो आहे। उन सां गॾु पटाटो, गुआर, सिङियूं ऐं गुल गोभी। इहे मां 5 भाॼियूं खयूं आहिनि। तव्हां चाहियो त हिन में कचालू, वाङण, अंबड़ी, अलॻि अलॻि टाइप्स जूं असां हिते भाॼी खणी सघंदा आहियूं। पर मेन इहे जेके आहिनि 5 आहिनि। टमाटा खणंदासीं, उनखे कद्दूकस करे वठंदासीं। हाणे खणंदासीं हिकु सिपरी, उन में विझंदासीं तेल। 1 कटोरो तेल विधो आहे। पहिरियों भिंडियुनि खे तरींदासीं। जे कढ़ी जेका आहे लिव लिव न बीहे त भिंडियुनि खे असां हल्को सो तरे करे पोइ इस्तेमालु कंदासीं। ॾिसो हे भिंडियूं तरजी वियूं आहिनि। असां इन्हनि खे कढी रखंदासीं और बाक़ी जेको तेल बचो उन में असां बेसण खे भुञंदासीं। त हिकु असां केवी भरे करे खणंदासीं बेसण। अगरि तव्हांखे निजी बेसण वारी अगरि कढ़ी खाइणी आहे, टमाटो बिल्कुलु थोरो या न जे बराबरि हुजे त 2 चमचा मतिलबु 2 केवियूं जेके आहिनि असां बेसण जूं विझंदासीं। पर मां हिते 1 केवी विधी आहे। उन में 1 चमचो और, थोरी सी अदरक, सावा मिर्च, 1 चमचो जीरो ऐं उन सां गॾु विझंदासीं कढ़ी पत्ता 8-10 पत्ता ऐं अधु चमचो हुरबो। इनखे असां भुञंदासीं जेसिताईं बेसण भुञिजे। और असां टमाटा पहिरियों ई पीसे रखिया हुआसीं। 8 टमाटा मां खया आहिनि और उनजी बिल्कुलु प्यूरी ठाहे करे रखी आहे। ॾिसो बेसण ईअं भुञिजी वेंदो त असां टमाटा हिन में विझंदासीं। जीअं मां ॿुधायोमांव, अगरि तव्हांखे बेसण वारी कढ़ी खाइणी आहे त असां हिन में टमाटे जो न या बिल्कुलु थोरो सो इस्तेमालु कंदासीं और बेसण जेको आहे असां डबल क्वांटिटी में विझंदासीं। टमाटो विझी उनखे थोरो सो मिक्स कंदासीं और उन खां पोइ विझंदासीं लूणु, हैड ऐं ॻाढ़ा मिर्च। बसि इन्हनि 3 शयुनि जो इस्तेमालु थींदो आहे, लूणु, हैड ऐं ॻाढ़ा मिर्च जो। इनखे चङी तरह मिक्स करे थोरो सो भुञंदासीं ऐं उन खां पोइ हिन में विझंदासीं असां पाणी। सो चङी तरह भुंजी वियो आहे। हाणे हिन में पाणी विझंदासीं। लॻभॻि मुनी सुपड़ी असां पाणी सां भरींदासीं। मिक्सर जार जेको हुन में टमाटो लॻल हो त उन में ई पाणी विझी करे मां इहो पाणी हिन में विधो आहे। अगरि मिक्सर जार में असां मापींदासीं त 2 गिलास भरे करे उहो विझणो आहे असांखे, जेको लॻभॻि 1.5 लीटर जे क़रीब आहे पाणी। इन में हिकु हिकु करे सभु भाॼियूं विझंदासीं। पटाटो, गोभी, सिङियूं, गुआर ऐं भिंडियूं जेके तरियल रखियूं हुयूंसीं उहो आख़िरी में भिंडियूं विझंदासीं असां। सभु भाॼियूं विझी करे पोइ हिनखे असां टकण लाइ रखंदासीं जेसिताईं इहो टकिजे। जीअं जीअं हिनखे टकाईंदासीं इहो जेका ग्रेवी आहे यानी कढ़ी उहा घाटी थींदी वेंदी और भाॼियूं सिझंदियूं। जेसिताईं कढ़ी टके तेसिताईं असां गिदामिड़ीअ खे पुसाए रखंदासीं। ॾिसो मां हिते लॻभॻि 10 खां 15 ग्राम गिदामिड़ी खई आहे। इनखे असां धोई करे पाणी में पुसाए रखंदासीं। हाणे कढ़ी हिते बॉइल थियणु चालू थी आहे। गिदामिड़ी जीअं पुसी वेंदी त असां उनखे निचोड़ींदासीं सॼो। हुन मां जेको पल्प आहे ग्रेवी सॼी कढी विझंदासीं। जंहिंमें भाॼियूं सिझी वेंदियूं उन खां पोइ असांखे हिन में गिदामिड़ीअ जो पाणी विझणो आहे। पहिरियों न, लास्ट में विझंदासीं इहो असां लॻभॻि। सो लॻभॻि भाॼियूं सिझी वियूं आहिनि, कढ़ी बि घाटी थी वई आहे। पटाटो चेक कंदासीं, अगरि पटाटो ॻड़ी वियो आहे त उन खां पोइ असां हिन में गिदामिड़ीअ जो पाणी विझंदासीं। साओ मसालो विझंदासीं हिन में और ये भाॼियूं टकण में लॻभॻि 15 खां 20 मिंट लॻंदा। हुन में गिदामिड़ी जो पाणी विझी हिकु टको ॾियाराईंदासीं। पहिरियों सिझण महिल जेका गैस आहे पहिरियों फुल रखणी आहे, पोइ सिम ते
और गिदामिड़ी विझण खां पोइ हिकु टको ॾियाराए करे याने हिकु बॉइल करे गैस बंदि करे छॾिणी आहे। ॾिसो हीअ असांजी कढ़ी तयार थी वई आहे। सॼी भाॼियूं जेके आहिनि सभु सिझी वयूं आहिनि और कढ़ी बि घाटी थी वई आहे। तव्हांखे अगरि वधीक घाटी कढ़ी खपे, जीअं मां ॿुधायोमांव बेसणी कढ़ी जेका हूंदी आहे उहा जाम घाटी हूंदी आहे, जंहिंमें सिर्फ़ु बेसण जो ई इस्तेमालु थींदो आहे, टमाटे जो बिल्कुलु घटि इस्तेमालु थींदो आहे। पर मुंहिंजे घर में कढ़ी जेका आहे उहा अधु टमाटे अधु बेसण वारी ठहंदी आहे। इनखे असां गर्मा गर्म चांवरनि सां सर्व कंदासीं, थोरी सी गॾु बूंदी, ॾाढी टेस्टी आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।